ओम साईं राम। इहा जेका लीला आहे उहा लक्ष्मीबाई जे बारे में आहे करे। जॾहिं बाबा हयात हुआ उन टाइम जी लीला आहे, पर इहा साईं सच चरित्र में न ॾिनी वई आहे। इन करे मां तव्हांखे ॿुधायां थो करे। हिकु दफ़ो लक्ष्मीबाई खे बाबा चयो, हेॾां मूंखे थोरी बुख लॻी आहे, ॿ टे फुल्का त पचाए अचु। हू वीचारे डुकंदी डुकंदी वञे थी, वञी करे रोटियूं पचाए थी अचे, चार पंज रोटियूं खणी थी अचे करे। बाबा उन जी रोटियूं खणी करे मस्जिद मां लही करे हेठि अचनि था। तॾहिं मस्जिद जेका हुई नंढी हुई, जेको मथियों पोर्शन आहे, हेठियों पोर्शन सॼो खुलियलु हूंदो हो करे, छपरो लॻल हो पर सॼो खुलियलु हूंदो हो करे। उते बाबा छा था कनि, फुल्के जूं नंढियूं नंढियूं टुकड़ा टुकड़ा जाम टुकड़ा टुकड़ा नंढा करे सॼे मस्जिद जे ॿाहिरां जेके न सॼियूं फैलाए था छॾनि करे, हिकदमि नंढा नंढा टुकड़ा करे करे। लक्ष्मीबाई चए थी, बाबा ही तव्हां छा था कयो? मां तव्हांजे लाइ हेॾो महिनत करे फुल्का पचाए आई आहियां ऐं तव्हां वरी उन्हनि खे सॼो उते ईअं भूरो 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 करे फिटी था करे छॾियो। ही छा आहे बाबा, मूंखे त सम्झ में नथो अचे करे। त बाबा चएसि, 2 मिंट बि तूं ॾिस, 5 मिंट बि 2 मिंट 5 मिंट ॾिसजांइ ॾिसजांइ। हुन खां पोइ जाम कीलियूं अचनि थियूं जेके हुन फुल्के मां थोरो थोरो करे खाइनि थियूं। हज़ारनि में कीलियूं अचनि थियूं। कीलियुनि जी वॾी कॉलोनी हूंदी आहे, सभु लाइन में अची करे टक 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 करे पंहिंजो पंहिंजो खाई खाई करे हली थो वञनि करे। चई, ॾिस हिननि जी बि त आत्मा आहे, हिननि खे बि बुख लॻे थी, तोखे केतिरनि किलियुनि जो पुञु मिली वियो, ॿुधाए केतिरनि किलियुनि जो पुञु मिली वियो करे। हिते बाबा मूं ते दया कयो, मूंखे तव्हांजी इहा जेके इहा महिमा आहे न, मूंखे सम्झ में न ईंदी करे। तव्हां जेको आज्ञा ॾींदा असां उहो ई कंदासीं करे। वरी हिकु दफ़ो शाम जो 5 साढे 5 जे आसपासि लक्ष्मीबाई उथी करे पंहिंजे घर वेंदी हुई। 6 बजे वञी घर वञी करे पंहिंजे घोट लाइ, हुनजो घोटु 7 बजे ताईं ईंदो खेतीअ तां, ऐं हीअ फुल्का वुल्का पचाए भाॼी वाॼी ठाहे मानी ठाहे रखंदी हुई। जीअं मुंहिंजो घोटु अचे उन खां पहिरीं मां घर पहुची वञा करे। त जीअं 5:30 बजे लक्ष्मीबाई उथे थी, मैं वञण लाइ चई, बाबा मूंखे हाणे आज्ञा ॾियो, मां वञा, मुंहिंजो टाइम थी वियो करे। चई, अरे वेह, छा वञी कंदी आहे, वेह हाणे वेह हिते करे। हाणे हीअ वीचारी धर्म संकट में फसी थी पए। उते मुंहिंजो घोटु अचिणो आहे, उनखे मानी न ठाहींदुसि त उनखे ख़राबु लॻंदो। ऐं हिते उहा वॾे घर जी नुंहुं हुई करे, ऐं हिते बाबा मूंखे चए तूं अञा वेह करे। वरी अधु कलाकु थिएसि थो, चएसि थो, बाबा मूंखे वञणु ॾियो करे। चरे वेह, अरे काई ॻाल्हि कोन्हे करे, जे तूं चिंता न कर, तूं सत्संग ॿुध पूरो थिए पोइ वञजांइ करे। ईअं थींदे थींदे 6:30 पौणा 7 थी था वञनि। बाबा चवंसि, हाणे वञ लक्ष्मीबाई, हाणे वञ, हाणे तूं भले वञ, काई ॻाल्हि कोन्हे। हीअ वीचारी ॾकंदी 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 करे पंहिंजे घर थी पहुचे, जाम ॾके थी करे। जीअं घर खे ॿाहिरां ॾिसे थी त दरवाज़ो खुलियो पियो आहे। चए थी, अरे चाबी त मूं वटि आहे, दरवाज़ो कीअं खुलियो पियो आहे? अंदरि ॾिसे थी त मुंहिंजो घोटु मानी वेठो खाए। हीअ चए थी, वरी तव्हां कॾहिं आया ऐं तव्हां वरी मानी कीअं वेठा खायो? मां त अञा मां मानी ठाही कोन्हे। चएसि तूं चरी ॿरी थी पई आहीं छा? मां त तोखे ॾिठुमि, तूं फुल्का पचाया, भाॼी ठाहिया, मूंखे पाए ॾिनई, मां उहा खां वेठी करे। हा, चई त मां हाणे ॿाहिरां आई आहियां, मां फुल्का न पचाया आहिनि, न मूं भाॼी ठाही आहे। हे ॾिसो घर जी चाबी न मां हाणे ॿाहिरि कढी आहे खोलण लाइ। ॿिन्ही खे अखियुनि में पाणी अची थो वञे। छो त बाबा पंहिंजो रूप वठी करे आया ऐं तव्हांखे मानी खारायो। ॿई डुकंदा डुकंदा मस्जिद में अचनि था, बाबा खे प्रणाम था कनि, बाबा असांखे माफ़ु कयो करे। अरे चई, काई ॻाल्हि कोन्हे, वञो वञो, मानी हथ मां छॾे आया आहियो, पहिरीं वञी मानी खाओ करे। चओ ओम साईं राम। श्री सच्चिदानंद सतगुरु साईंनाथ महाराज की जय। ओम साईं।